अस्सलाम वालेकुम ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी कहानी ॿुधाईंदा हलूं तो नेक्स्ट एपिसोड में वाकई हाणे रबन जो इन्हनि जी शर्तूं मञी करे रईस गफ़ार ख़ान के मारींदो या वरी उहो इन्हनि वांगुरु कमीनो थी करे इन्हनि खे मात ॾेई छॾींदो कमाल खान ऐं ओठे ऐं हाकिम खान के। छा नेक्स्ट एपिसोड में कदम कहिड़ो खणंदो रबन? छा रईस गफ़ार खान इन्हनि सां ठाह कंदो या न कंदो, या हो भी इन्हनि वांगुरु कमीनो थी इन्हनि जी सोच वांगुरु इन्हनि खे मात ॾेई छॾींदो? सॼी कहानी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे ऐं थी सघे तो शायद खुशो वीलॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो तो इनके फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों पई किस्म मां तव्हांखे ॿुधायो कल वारी में तो रबन सां इहे ॻाल्हियूं कंदा ओठे वारा कमाल खान वारा, तूं रईस गफ़ार खान के मार असांजो रस्तो साफ़ कर, पोइ मीरा वारिस तुंहिंजे हवाले कंदासीं, यानी उनके ब्लैकमेल कंदा। लेकिन रबन फ़िलहाल तो हलियो वियो, लेकिन अचण वारे किस्तनि में ॾिसजो तव्हां रबन इन्हनि जे हथां नेठि ब्लैकमेल थी वेंदो ऐं मजबूर थी करे इहे कदम खणंदो, इहे शर्तूं मञंदो जेके रईस गफ़ार खान के ख़िलाफ़ ओठे ऐं कमाल खान ऐं हाकिम खान रबन सां शर्तूं रखियूं आहिनि। नेक्स्ट एपिसोड में ओठो भी मिली ईंदो रईस गफ़ार खान के अञा प्रेशर ॾेई ईंदो। पोइ रईस गफ़ार खान मजबूर थी पवंदो ऐं सोचे सोचे नेठि हू हा कंदो ठाह जे लाइ, लेकिन उहो भी कुछ मतलब शर्तूं रखंदो जेकियूं ओठे वारनि खे भी मञणियूं पवंदियूं। लेकिन रईस गफ़ार खान इहो भी सोचींदो त इन्हनि खे हिते रोकणो कीअं आहे। हो भी मतलब हिकिड़ी सोच ऐं कमीना पी जे हिसाब सां कोशिश कंदो, जीअं ही सोचे रहिया आहिनि मां भी ईअं सोचे इन्हनि सां हलां। ऐं अनकरीब दोस्तों इहे ॾिसंदो तव्हां ठाह जूं ॻाल्हियूं स्टार्ट थींदियूं इन्हनि जूं ऐं रबन रईस गफ़ार खान जे नज़रनि में भी अची वेंदो, लेकिन हू रबन जेको आहे रबन खां वॾो कमु वठण जे लाइ चकर में आहिनि ऐं ठाह जूं ॻाल्हियूं भी करे रहिया आहिनि ऐं सभ खां वधीक हू रबन खे ई ब्लैकमेल अञा कंदा। ऐं इहो मुहिब जेको आहे न, इहो अॻिते हली मां तव्हांखे ॿुधाईंदो थो अचां, इहो ई कमु पटींदो ऐं इहो मुहिब जेको आहे न इन्हनि जा भांडा ऐं कुझु इन्हनि जा कमु ख़राबु कंदो ऐं फोड़ींदो। अहिड़े हिसाब सां दोस्तों जावेद भी मोटी आयो आहे, कुछ नवां अदाकार अञा भी ऐड थींदा आहिनि ड्रामे में अॻिते हली करे। अॼु जो वीडियो पुॻो असांजी पंहिंजी पुॼाणी ते, अगरि तव्हां असीं ताईं ॾिठो आहे त इन असांजे यूट्यूब चैनल शायद खुशो वीडियो खे ज़रूर सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो लाइक वीडियो अॻिते ज़रूर शेयर कंदा।